लाड़काणो सिंध जे अहम तारीख़ी शहरनि मां हिकु आहे, जेको पंहिंजे सियासी, समाजी, सक़ाफ़ती ऐं आसार क़दीमा वारी अहमियत सबबु मशहूरु आहे। हिते केतिरियूं ई तारीख़ी इमारतूं ऐं मवाक़ बि आहिनि जेके सिंध जी क़दीम तहज़ीब खां वठी जदीद तारीख़ ताईं जो सफ़र बयानु कनि थियूं। लाड़काणे जे इर्द गिर्द तारीख़ी क़दीमी आसार त आहिनि ई, जिन में सिंध जो मवाक़, मुंहुं जो दड़ो, झुकड़े दड़ो, बगो दड़ो ऐं ॿिया अनेक आसार आहिनि। उते लाड़काणे जी तारीख़ी इमारतूं बि लाड़काणे जी न रुॻो सुञाणप पर सूंहं बि बणियल आहिनि। लाड़काणे में 100 सालनि खां मथे जी जमा रखंदड़ तारीख़ी तालीमी इदारो गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल, उन खां अलावा गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज, पीसी स्कूल, तजर बिल्डिंग, हाणोकी डिप्टी कमिश्नर जी ऑफिस वारी बिल्डिंग, अॻु कलेक्टर जी ऑफिस वारी इमारत, अहिड़ी तरह SDM हाणे असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस ऐं रिहाइश वारी बिल्डिंग, अल मुर्ज़ा हाउस, म्यूनिसिपल हाई स्कूल, गोमीबाई लेडीज़ क्लब ऐं ॿियूं केतिरियूं ई तारीख़ी इमारतूं आहिनि। लाड़काणे खे केतिरनि ई हवालनि सां सुञातो वञे थो, ॼातो वञे थो। हुजे ई नाणो त घुम लाड़काणो वारो जेको हवालो आहे उहो बि लाड़काणे जे माज़ीअ जे हिकिड़ी ख़ुशहालीअ जो हवालो आहे। लाड़काणे शहर खे जेका तरक़ी मिली उहा ख़ुसूसी तौर ते कलोड़नि जे दौर में कलेक्टर हुयो, हाणे वारो DC। उन जी जेकॾहिं तव्हां रिहाइशगाह ॾिसंदव उहा बि तमामु घणी क़दीम रिहाइशगाह आहे ऐं उनखे बि 100 साल थी चुका आहिनि। ऐं अहिड़ी रीति जेकॾहिं असां गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल ॾिसंदासीं, उन जी इमारत खे बि हिन साल यानी 2026 में बिल्डिंग खे, स्कूल खे 2019 में 100 साल पूरा थिया हुआ, पर जेका बिल्डिंग आहे इन खे 2026 में 100 साल पूरा थींदा। अहिड़ी रीति जेका म्यूनिसिपल हायर सेकेंडरी स्कूल जी मेन बिल्डिंग आहे उहा बि क़दीम, तमामु क़दीम इमारत आहे, बल्कि तमामु घणा लाड़काणे जा जेके इंक्लूडिंग पायलट स्कूल पहिरियों उते हलियो। अहिड़ी रीति जेके क़दीम इमारतूं आहिनि उन्हनि में 126 साल उमिरि आहे उन इमारत जी जेका हिन वक़्तु गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज आहे। इहो अॻु में सिंध मदरसो हुयो ऐं उहो ई सिंध मदरसतुल इस्लाम जेको कराची में हुयो, ही उन जी ब्रांच हुई। केतिरा ई लाड़काणे जा जेके आहिनि तमामु वॾा वॾा जेके नाला हुया उहे इते उन्हनि तालीम पिराई ऐं उहे अॻिते हली तमामु वॾा नाले वारा माण्हू जेके आहिनि थी ऐं उभरिया। हाणे इहा बिल्डिंग जेका मेन आहे उहा त 1901 में ठही ऐं जेकॾहिं इन जो तव्हां फाउंडेशन स्टोन वञी ॾिसंदव त उन में लिखियलु आहे त हीअ बिल्डिंग 1901 में ठही ऐं जेको उन दौर जो GH ट्यूपर कमिश्नर हुयो उन इन जी जेका आहे इनॉग्रेशन कई ऐं उन ते लिखियलु हुयो त हीअ लाड़काणे जे ज़मींदारनि पैसा गॾु करे, चंदो करे ऐं पंहिंजे ॿारनि जे पढ़ाई जे लाइ हीउ इदारो क़ाइमु कयो आहे। कुझु वक़्तु इते जेको आहे बोर्डिंग हाउस बि हुयो ऐं इन जो जेको हिन वक़्तु जेको हिकिड़ो हिसो आहे, जेका मस्जिद बि आहे, जेका हिन वक़्तु उन जे अहाते खां ॿाहिरि आहे, इहो सॼो हिकिड़ो ई प्रोजेक्ट हुयो। ऐं इहा गर्ल्स कॉलेज जेका मौजूदु आहे हिकिड़ी तारीख़ी जेका आहे इदारो आहे। ख़ुदि गर्ल्स कॉलेज खे बि हिन वक़्तु को लॻभॻि 70-75 साल थी चुका आहिनि हिन में क़ाइमु थिए। उनखां अॻु में इहो मदरसा हाई स्कूल हुयो ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ इस्तेमाल रहिया आहिनि। हिते तमामु वॾियूं वॾियूं जेके आहिनि शख़्सियतूं पढ़ियूं आहिनि। लाड़काणे में ख़ासि तौर ते अंग्रेज़ दौर जूं ठहियल तारीख़ी इमारतूं, बंगला अॼु बि लाड़काणे जी तारीख़ नुमाया कनि था। लाड़काणे जी तारीख़ी इमारतुनि जे हवाले सां ॼाण ॾींदड़ ऐं लेखक शाइर प्रोफेसर रिज़वान गुल पिणु ॿुधाए थो त लाड़काणे खे केतिरनि हवालनि सां सुञाणप आहे। हिन चयो त लाड़काणो तारीख़ रखंदड़ शहर आहे। अंग्रेज़ दौर में अहम इमारतूं ठहियूं ऐं हिन वक़्त ताईं मौजूदु आहिनि। टालपुरनि जे दौर जी इमारत आहे उहा आहे तजर बिल्डिंग। तजर बिल्डिंग जी हिकिड़ी पंहिंजी तमामु वॾी तारीख़ आहे ऐं तजर बिल्डिंग नवाब वली मोहन ख़ान जेको उन दौर में हितां जो गवर्नर मुक़ररु थियलु हुयो टालपुरनि जे दौर में, उहो हिते ऑफिस तौरु इन खे बिल्डिंग खे इस्तेमालु कंदो हो। ऐं उनखां पोइ इहा बिल्डिंग वरी बाद में उन जे जेको आहे यानी जॾहिं गुज़ारे वियो त लाश खे अमानत तौरु दफ़न करण जे हवाले सां बि इस्तेमालु थी। ख़ासि तौर ते जेको तजर जी माना लिखी वई आहे उन में हिकिड़ी माना उन जी इहा बि आहे त जिते लाश अमानत तौरु रखियो वञे, बाक़ी उन जूं ॿियूं मानाऊं आहिनि त रंगदार छत हुजे या मथां गुंबज़ हुजे या हमचोरस जेको आहे इमारत हुजे, उहा जनाबाग में हिन वक़्तु मौजूदु आहे जिते हाणे लाड़काणो म्यूज़ियम क़ाइमु कयो वियो आहे। ऐं उनखां अलावा लाड़काणे जे अंदरि हिकिड़ी ॿी तमामु वॾी क़दीम जेकॾहिं चऊं त अंग्रेज़नि जी क़दीम तरीन दौर जी इमारत आहे
त उहो हिन वक़्तु जेको ADC हाउस आहे जेको अल मुर्तज़ा जे साम्हूं बिल्कुलु बि आहे ऐं इहा चयो वञे थो त पंहिंजो जैकबाबाद प्रेसिडेंसी खां पोइ जेका ॿिए नंबर ते क़दीम तरीन इमारत आहे अंग्रेज़नि जे दौर जी लाड़काणे में इहा आहे। हाणे इहा इमारत उन दौर में ईअं सम्झो त हिन लाड़काणे वारे इलाइक़े में अंग्रेज़नि जे रहण जे लाइ पहिरियों हंधु हूंदो हो जिते अंदरि तमामु वॾियूं सहूलियतूं हुयूं उन दौर जे हिसाब छो त ज़ाहिर अंग्रेज़ जेके हुया उन्हनि जो लाइफ स्टाइल इहो हुयो त उन्हनि खे हिन गरम इलाइक़े में स्विमिंग पूल बि खपंदो हो। उन वक़्तु शायदि हिते लाड़काणे में कंहिं बि बंगले में स्विमिंग पूल कोन हुयो बल्कि एॾा वॾा बंगला हुया ई कोन ऐं इहो बंगलो हुयो घाड़वाह जे कप ते। इहो घाड़वाह इतां वहंदो हो बिल्कुलु बि जेको हिन वक़्तु ADC ऑफिस आहे इन जे सॼे हथ ते इहो लाहौरी महले वारो जेको पोयां वारो हिसो आहे जितां हिन वक़्तु तव्हांजी सुक पुल बि आहे। तव्हां ॾिसंदो हिकिड़ो जेको आहे जेको रेलवे जो गुज़र आहे हेठां उहो तव्हांजो म्युनिसिपल स्कूल जे कुंड खां आहे ॿियो तव्हां अॻियां ईंदव त उतां आहे। हाणे इहो घाड़वाह हो असल में जंहिंजे करे इहो रेलवे जोर छॾियो वियो हुयो ऐं हितां घाड़वाह ईंदो हो। हिन वक़्तु जेका तव्हांजी लॉ कॉलेज आहे इन जे पुठ में ऐं उन खां पोइ इन जेको आहे ADC ऑफिस या ADC हाउस जे भरिसां गुज़रंदो हो। पोइ हिते इन में स्विमिंग पूल बि हुयो ऐं इन में रिहाइश जे हवाले सां ॿियूं खोड़ सारियूं सहूलियतूं जेके अंग्रेज़नि खे दरकार हूंदियूं आहिनि। बाग़ बुस्तान हुया तमामु वॾा। इन जो एरिया जेको आहे मौजूदा जेका म्युनिसिपल स्टेडियम वारो रस्तो वञे थो इन खां अॻिते वेंदे जेको आहे म्युनिसिपल हाई स्कूल ताईं हुयो। सो इन हवाले सां लाड़काणो ख़ुसूसी तौर ते अंग्रेज़नि जे दौर में ऐं कुझु जेके आहिनि टालपुरनि जे दौर में ठहियल इमारतुनि जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे। पर इन्हनि बिल्डिंग्स में शुमार असां कयूं था शाहबहार जो ख़ुदि मक़बरो बि शाहबहारो जेको कलोड़नि जे दौर में जर्नेल हुयो हितां जो ऐं उन लाइ चयो वञे थो त उन जेके बि जंगियूं विढ़ियूं उहे सभु उन फ़तह कयूं ऐं आख़िर में उनजो मौत बि जंग में न थियो। सो उहा बि हिकिड़ी त क़दीम जेका इमारत आहे उहा बि घाड़वाह जे किनारे ते आहे मौजूदा जेको जेके असां आम तौर ते जेलस बाज़ार चवंदा आहियूं पर उहा रॉबर्ट जाइलस बाज़ार आहे। रॉबर्ट जाइलस जेको हुयो उहो सिंध जो कमिश्नर रहियो। लाड़काणे जो जेको आहे ज़ाहिर आहे सो उन जे हवाले हुयो। इन जे करे इहा जॾहिं पंहिंजो ख़ासि तौर ते मार्केट इहो क़ाइमु कयो वियो त रॉबर्ट जाइलस खे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ उन जो नालो उन ते रखियो वियो। ॿुधाए थो वञे त घाड़वाह जे कप ते उन वक़्तु अंग्रेज़नि जे दौर में हिकु बंगलो तामीर करायो वियो हो जेको अॼुकल्ह असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस ऐं उन जी रिहाइश बि उते ई आहे। उन इमारत में अंग्रेज़नि बंगले जे अहाते में वेझण लाइ मौसम जे हवाले सां हिकु तलाउ बि ठाहियो वियो जंहिंखे स्विमिंग पूल चयो वञे थो। हीउ बंगलो 1849 ईस्वी में तामीर थियो जेको अल मुर्तज़ा हाउस जे बिल्कुलु साम्हूं आहे। अहिड़ी तरह वरी हिकु ॿी तारीख़ी इमारत जेका अॼुकल्ह गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज जे नाले सां सुञाती वञे थी। तजर बिल्डिंग जा मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ इस्तेमाल रहिया आहिनि। ईअं घूमी बाई लेडीज़ क्लब जो तव्हां ज़िक्र कयो उहा बि तमामु घणी क़दीम आहे ऐं उन जी बि कुझु वक़्तु विच में मालिकी कोन हुई पर हाणे उन जी हिकिड़ी मालिकी थी आहे। उन में अंदरि हिकिड़ी ज़िंदगी आई आहे ऐं उन खां पोइ उन जी औरतुनि जी हिकिड़ी बॉडी ठही आहे ऐं उहा एक्टिव थी आहे। इहा बि तारीख़ी आहे। ॾिसो लाड़काणे जे रोशन ख़्याल हुजण जूं इहे जेको आहे बिल्डिंग्स पाण गवाही ॾियनि थियूं त उन दौर में अॼु खां जेकॾहिं 100 साल पोइ हिते वञूं था त उन दौर में लाड़काणे जूं औरतूं एतिरियूं बाशऊर हुयूं जो शाम जे वक़्त में बाक़ाइदे पंहिंजी हिकिड़ी लेडीज़ क्लब ई उन्हनि जी ऐं उते गॾु थींदियूं हुयूं हिननि जूं सरगर्मियूं थींदियूं हुयूं। आम तौर ते चयो वञे थो त इन लेडीज़ क्लब जी जेका सदर थींदी हुई उहा DC जी घरवारी हूंदी हुई। माना बाय डिफ़ॉल्ट जेको बि हूंदो हुयो DC त उन जी घरवारी उतां ई सदर थींदी पर पोइ बाद में उते वरी इलेक्शन्स वग़ैरह थियूं। अहिड़ी रीति तव्हां जेकॾहिं वरी अञा ॿिए नंबर ते पोइ ईंदव त पोइ सिटीज़न क्लब आहे उन जी बि पंहिंजी हिकिड़ी जेका आहे तारीख़ी हैसियत आहे। अहिड़ी रीति जेकॾहिं तव्हां ख़ुदि म्युनिसिपालिटीअ जी ऑफिस ॾिसंदव ओरिजिनल जेका ऑफिस आहे उन जी बि पंहिंजी हिकिड़ी जेका आहे क़दामत आहे। बिल्कुलु तव्हां जीअं चयो त जाइलस जेका बाज़ार आहे उहा बि क़दीम बाज़ार आहे। उहा त हाणे बाज़ार न रही आहे। इन जाइलस बाज़ार जे मतिलबु कुंड ते जेको असां पंहिंजो मेयर जे ऑफिस ॾे लड़ूं था हिते हिकिड़ो वंगु हूंदो हो जंहिं ते रॉबर्ट जाइलस बाज़ार लिखियलु हूंदो हुयो उकरियल हूंदो उहा पोइ वंगु रही वियो ऐं उन खां पोइ जेको फिश मार्केट हूंदो हो अॻिमे वारो उहो नवाब लाहौरीअ जी ज़ाती प्रॉपर्टी हुयो जेका हुन गिफ्ट कई लाड़काणे खे ऐं उन खां पोइ इहो फिश मार्केट ठहियो। उहो बि उन फिश मार्केट जी पंहिंजी तारीख़ आहे। यादगार जेके आहिनि रुगो बिल्डिंग्स सां तालुक़ु रखंदड़ यादगार इन करे आहिनि त उहे बि स्ट्रक्चर्स आहिनि त उहे स्ट्रक्चर्स बि तमामु घणी अहमियत रखंदड़ आहिनि। मिसाल जी ॻाल्हि हाणे अतातुर्क टावर खे बि 50 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो। स्वीकारनो टावर खे बि गुज़री वियो पर हिकिड़ो जेको यादगार ऐं हिकिड़ो जेको टावर
कैनेडी मार्केट में आहे मौजूदु जेके बोलस टावर चऊं था, उहो उन जी बि जेका आहे 100 खां मथे हिन वक़्तु उमिरि आहे ऐं उनखे मालिकी जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते उन बोलस टावर खे मालिकी जी ज़रूरत आहे। उन तां ओरिजिनल जेको फाउंडेशन स्टोन आहे उहो गुम कयो वियो जॾहिं जेको आहे कैनेडी मार्केट ठहियो। ऐं उनखां पोइ अहिड़ी रीति हिकिड़ा ॿिया यादगार हुया। मिसाल मां तव्हांखे ॿुधायां त लाड़काणे जे घणनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी त हिते रिजूमल जे नाले सां हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हुयो जेको लाड़काणे में ईदीअ वारो कमु कंदो हुयो ऐं उहो कालरा जी जेका वबा फैली उन में पाण बि जेको आहे माण्हुनि जी मदद कंदे कंदे गुज़ारे वियो। पोइ हाणे इहा पार्टीशन खां अॻु में जी ॻाल्हि आहे। पोइ उनजो जेको मुजस्मो हुयो उनखे मंता ॾियण जे लाइ रॉयल जेको चौक आहे हिन वक़्तु बिल्कुलु बि इन जो जेको सॼे हथ वारो पासो आहे कॉर्नर कुंड जिते हाणे ॾहीअ वारो वेहंदो आहे, उन जॻह ते उनजो हिकिड़ो जेको आहे रिजूमल जो बुत लॻायो वियो ऐं पत्थर जो ठहियलु हुयो। पोइ जॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान थियो त असां वटि मुजस्मा जेके बि हुया उहे भञी नाड़कियूं ऐं उहो मुजस्मो केतिरे ई वक़्त ताईं म्यूनिसिपालिटी ऑफिस में पियो हूंदो हो ऐं उहो म्यूनिसिपालिटी ऑफिस में इन हद ताईं एतिरे वक़्त ताईं पियो हूंदो हो जो असां बि ॾिठोसीं ऐं उनखां पोइ उहो जेको आहे गुम थी वियो। सो अहिड़ीअ रीति खोड़ सारियूं हिते जेको मंदरु आहे जेको विच जेको आहे शहर में तव्हांजे इन ई साॻे ई रॉयल चौक ते आहे जेको धर्मशाला बि चवनि था, इन धर्मशाला जे भरिसां मंदरु आहे उहो बि क़दीमी मंदरु आहे। उन जी उमिरि बि 150 साल खां लॻभॻि मथे आहे। ऐं ॿियूं बि जेके ख़ासि तौर ते हिते असां वटि हिकिड़ी क्रिश्चियन्स जे हवाले सां इमारत आहे जेका तव्हां पुल वञो था जेका चढ़ो था जेका विच शहर में मौजूदु आहे यानी डिस्ट्रिक्ट काउंसिल जे ऑफिस वारो जेको चौक आहे शाहनवाज़ लाइब्रेरी चौक, इन खां जेकॾहिं अॻिते वेंदासीं त हिते हिकिड़ो जेको आहे क्रिश्चियन्स जे लाइ गिरजाघर आहे उहो बि तारीख़ी हैसियत जो हामिल आहे। हेरिटेज तौरु मां तव्हांखे चयुमि न त उन्हनि खे जेको आहे हेरिटेज में शामिलु करायो वञे त पोइ ज़ाहिर आहे सकाफ़ती विरसो बणिजी वेंदियूं उहे शयूं। जॾहिं सकाफ़ती विरसो बणिजी वेंदियूं ख़ासि तौर ते उहे इमारतूं जेके मख़दूश थी वियूं आहिनि, तमामु घणियूं पुराणियूं थी वियूं आहिनि, अहिड़ियूं नंढियूं नंढियूं इमारतूं बि तव्हांखे खोड़ सारियूं मिलंदियूं। मिसाल पुलिस तव्हां जेको आहे हीअ जेको आहे कॉलोनी जेका विच पंहिंजो असांजे राधाशाह कबीर रोड ते आहे, इन में अंदरि मां हिकिड़ो दफ़ो वियोसि त उन इमारत ते लिखियलु हुयो 1870 या 75 उहो हिकिड़ो कमिरो हुयो जेको हाणे मां सम्झां थो कोन्हे को। उहो ॿुधाइनि पिया त साईं हिते उन दौर में अंग्रेज़नि जे दौर में हिते राइफलूं रखंदा हुया, माना उहो बि जेको आहे हुननि जो बारूद खानो हुयो। उहा शायदि मां सम्झां थो कोठी हाणे आहे या न आहे, पर इन क़िस्म जूं शयूं बि खोड़ हुयूं। त इन्हनि खे प्रिज़र्व रखियो वञे हा, तारीख़ खे हमेशह प्रिज़र्व रखियो वेंदो आहे। जेके सुजाग रोशन ख़्याल क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजी तारीख़ खे मेसारणु न ॾींदियूं आहिनि। ईअं खोड़ सारा असांजे आसपास मक़बरा बि आहिनि, ॿिया बि खोड़ सारा आहिनि जिन जी सार संभाल लहणु खपे ऐं उन्हनि खे पंहिंजी ओरिजिनल सूरत में रहणु ॾिनो वञे। मिसाल जेकॾहिं असां हाणे तव्हां अॼु बि जेकॾहिं ॾिसंदो वञी असांजे लाड़काणे जो ताजमहल चवंदा आहिनि उनखे कलेक्ट्रेट जेका बिल्डिंग आहे, हाणे कलेक्ट्रेट बिल्डिंग या कलेक्ट्रेट बिल्डिंग जे साम्हूं उहा बाद में ठही ख़ासि तौर ते जेका कोर्ट आहे, पर उन कलेक्ट्रेट बिल्डिंग खे पंहिंजे ओरिजिनल शेप में न रखियो वियो आहे। जदीद क़िस्म जूं शयूं उन में जेके लॻायूं वियूं आहिनि उहो उन ज़ाहिर आहे त उन जी ओरिजिनलिटीअ खे मुतासिर कयो आहे। हिकिड़ो बंगलो आहे जिते कोर्ट बि हलंदी हुई कंहिं दौर में ऐं उहो सेशन जज जो बंगलो हूंदो हुयो, उहो हिन वक़्तु बि मौजूदु आहे जेको तव्हांजो राधाशाह कबीर रोड आहे, इन खां अंदरि जेको रिहाइश आहे जजनि जी, उहो बि तारीख़ी बंगलो आहे। उन जी बि उहो बि अंग्रेज़नि जे पहिरें दौर जो बंगलो आहे यानी 1800 समथिंग जो। सो ईअं केतिरियूं ई लाड़काणे जे अंदरि ॿियूं बि इमारतूं आहिनि जिन खे प्रिज़र्व कयो वञे, जिन जी हिफ़ाज़त कई वञे ऐं जिन खे ओरिजिनल उन ई सूरत में यानी हिकिड़ो आम कारीगरनि खां न पर जॾहिं हेरिटेज तौरु उहे जेके आहिनि हिकिड़ा पंहिंजो असांजे ज़ाहिरा डिस्ट्रिक्ट जेके जा ऑफिसर आहिनि उन जी तरफ़ां जेकॾहिं कोशिशूं वरितियूं वेंदियूं ऐं उनखे सकाफ़ती विरसो जेकॾहिं करे डिक्लेयर कयो थो वञे त पोइ ज़ाहिर आहे इन ते प्रॉपर तरीक़े सां इन्हनि इमारतुनि ते कमु थींदो ऐं थियणु बि खपे। इहा हक़ीक़त आहे त लाड़काणो हिकु तारीख़ आहे, पर लाड़काणे जूं जेके तारीख़ी इमारतूं आहिनि, जेके असासूं आहिनि ऐं लाड़काणे सुञाणप ॾिनल आहिनि, उन्हनि इमारतनि जी न रुॻो संभाल लधी वञे पर उन्हनि जी मरमत कराए साॻे शेप में आंदो वञे त जीअं ईंदड़ नस्ल खे बि ॼाण हासिलु थिए त सिंध जा माण्हू हुक्मरान पंहिंजी तारीख़ी शयुनि जी संभाल रखनि था। कैमरामैन अल्ताफ़ ख़्वार सां गॾु हनीफ़ सुहाग, KTN न्यूज़, लाड़काणो।